हीउ जेको वाक़ियो पेश आयो तव्हांजी घरवारी सां उहो कर्ज़ जी किस्त वारो टियों ॾींहुं, जी सही इहो कीअं थियो, छा थियो हिन हवाले सां? इहो थियो किस्त जे वजह चए थो तव्हां किस्त ॾियो। इहे आया मुंहिंजे घर, मूं चयो तव्हां वियो अधु कलाकु वियो, मूंखे टाइम ॾियो तव्हांखे किस्त ॾियां थो। वियोसीं पैसा मां आणनि काक तां उधारा सुधारा वठणु। हींअर ॾिसो पिया तव्हां हालत, हींअर हिते आहे छा जो खां असां हिननि खे ॾियूं। ऐं लॉकडाउन लॻा पिया निकिरो, ऐं उन खां पोइ बि असांखां हेॾा नाइंसाफ़ी कई आहे। मुंहिंजा ॿार ज़ोरी मूंखां वठी विया आहिनि हितां, ऐं ऑफिस मां वियो आहियां, पोइ मूं हुननि खे कर्ज़ु ॾिनो आहे, पोइ मुंहिंजा ॿार वठी आयो आहियां। ऐं इहो ई मसइलो आहे, हाणे मुंहिंजी बेइज़ती कई आहे हिननि। तव्हां जो हिते वठणु आया हुआ, तव्हां खां पैसा वठणु आया, तव्हां हिननि खे छा चयो? मूं चयो सिर्फ़ु तव्हां अधु कलाक खनि वियो ऐं तव्हांखे पैसा ॾियां थो। हुतां उतारे मूं पखियुनि जे हेठि विहारे मूं उन्हनि जी इज़त कई आहे, उन्हनि वरी मुंहिंजी बेइज़ती कई आहे। तव्हां पैसा वठणु विया आहियो त पोयां ई ॿार माना वठी आया? ॿार वठी विया, पोयां वरी वियो आहियां, पोइ हिननि खे मूंखे पैसा ॾेई ऐं मुंहिंजा ॿार वठी विया। मुंहिंजी बेइज़ती थी आहे, इज़त खां पोइ ॿी ॻाल्हि सभु घटि हूंदी आहे। ग़रीब आहियां त भले आहियां, या अमीर आहिनि, अमीरनि जा ईअं ॿार केर बि वठी वञे हा त हू माठ करे वेहे न। असां ग़रीबनि जे मथां हिते राति ॾींहं ते बीठा आहिनि, तंग था कनि। इहो कहिड़ो कानून आहे? हिते इंजोज वारा साफ़को वारा जेको अचनि था पूरे ॻोठ में कर्ज़ु ॾिनल आहे। ॿ मायूं ईंदियूं आहिनि डेली हिते अची हिननि खे तंग कंदियूं आहिनि। टियों ॾींहं जेके आयूं आहिनि हितां हिननि खे ॿार वठी ऐं हलिया विया। ॿार वठी असांखे त ख़बर कोन्हे, असां स्टाफ ते बीठा हुआसीं, असां चयो त ईंदा वञनि। उन खां पोइ हिनजो मुड़ुसु जेको आयो उनजी ॻाल्हि कई त मुंहिंजा ॿार वठी विया आहिनि। जीअं त हीअ एनजीओज़ जेके कमु करे रही आहे असांजे ज़िले में, बल्कि पूरे पाकिस्तान में कमु करे रही आहे, हिननि इहो हिकिड़ो ज़रियो ठाहियो आहे ग़रीबनि जी जेको आहे ग़रीबनि खे ज़लील करण जो हिकिड़ो माना वॾो हिन एनजीओ वारनि ठीको खयो आहे। वॾो ज़लील पिया कनि माण्हुनि खे, कर्ज़ु ॾियनि था। जॾहिं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान लॉकडाउन जी सूरत हाल जे करे 2 सालनि जो टाइम ॾिनो आहे ऐं कुझु तंदीर माफ़ु कयो आहे कर्ज़ु। जेकॾहिं 3000 जे करे कंहिं ग़रीब जा ॿार खयां वञनि त उनजी दिलि त छा गुज़रंदी? छा ही भील वीचारा, ही मिसकिन मारूड़ा हिते जा जेके पुराणा तहज़ीबी तारीख़ी माण्हू आहिनि, हिननि लाइ मुल्क न आहे त हिननि जा ॿार खयां वञनि? खसी 3000 जे करे हिननि जा ॿार खयां पिया वञनि। आख़िर छो? असीं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे अपील था कयूं त हिननि तंज़ीमनि खे बंदि कयो वञे मुकमल, ऐं हिननि ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे।